पंजाब जो वर वज़ीर केरु थींदो फ़ैसिलो अॼु थींदो। नून लीग जे हमज़ा शहबाज़ ऐं काफ लीग जे चौधरी परवेज़ इलाही में सख़्तु मुक़ाबिलो थींदो। ॿिन्ही उम्मीदवारनि पारां पंहिंजी सोभ जी दावा कई वई आहे। परवेज़ इलाही दावा कई आहे त खेसि 199 मेंबरनि जी हिमायत हासिल आहे, जॾहिं त हमज़ा शहबाज़ जो चवणु आहे त खेसि 200 मेंबरनि जी हिमायत हासिल आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया पंजाब जो वर वज़ीर केरु थींदो फ़ैसिलो अॼु थींदो। नून लीग जे हमज़ा शहबाज़ ऐं काफ लीग जे चौधरी परवेज़ इलाही में सख़्तु मुक़ाबिले जो इम्कान आहे। ॿिन्ही उम्मीदवारनि पारां पंहिंजी सोभ जी दावा कई वई आहे। परवेज़ इलाही दावा कई आहे त खेसि 199 मेंबरनि जी हिमायत हासिल आहे, जॾहिं त हमज़ा शहबाज़ जो चवणु आहे त खेसि 200 मेंबरनि जी हिमायत हासिल आहे। अपडेट कयूं पिया तव्हांखे पंजाब जो वर वज़ीर केरु थींदो फ़ैसिलो अॼु थींदो। नून लीग जे हमज़ा शहबाज़ ऐं काफ लीग जे चौधरी परवेज़ इलाही में सख़्तु मुक़ाबिलो थींदो। ॿिन्ही उम्मीदवारनि पारां पंहिंजी सोभ जी दावा कई वई आहे। परवेज़ इलाही दावा कई आहे त खेसि 199 मेंबरनि जी हिमायत हासिल आहे, जॾहिं त हमज़ा शहबाज़ जो चवणु आहे त खेसि 200 मेंबरनि जी हिमायत हासिल आहे।